अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां सूरत बक़रा पढ़ूं पिया, इंशाअल्लाह आमीन। अॻिते पढ़ंदासीं अॼु वरी 164 आयतुनि ताईं अॻे दफ़े पढ़ियोसीं। हाणे 162 आयत खां वठी वरी पढ़ूं था इंशाअल्लाह। हिन में जीअं अर्ज़ु कयोसीं मुख़्तसिर त शुरू में सूरत जे मुतक़ी परहेज़गारनि जे लाइ ही क़ुर जेको आहे सो नफ़े वारो आहे। पोइ काफ़िरनि जे लाइ फ़ाइदो कोन्हे हिन में, फ़ासिक़नि जे लाइ, पंहिंजो मुनाफ़िक़नि जे लाइ। पोइ काइनात सॼी अलाह ताला इंसान ज़ात खे मुखातिब थी करे तव्हांजे लाइ मूं ख़ल्क़ी आहे, हीअ हज़रत आदम अलैहिस्सलाम तव्हांजे लाइ ख़लीफ़ो मोकिलियो अथऊं, ख़िलाफ़त या अॻियनि क़ौमुनि खे आद समूद नूह अलैहिस्सलाम जी क़ौम सभिनी क़ौमुनि खे मिली पर उन्हनि कोन उन ते पूरा बीठा, पोइ उन्हनि खे अज़ाब आया। बनी इसराईल खे असां क़ौम पंहिंजो ॾिनीसूं इहा ख़िलाफ़त, बनी इसराईल पूरा न बीठा। उनजा 40 उनजा वाक़िया जेके आहिनि से हज़रत अलाह सुब्हानहू ताला हिन में बयानु फरमाया। उन खां पोइ हिन शरीयत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आई, आख़िरी शरीयत जेका क़यामत ताईं हलंदी, ऐं उनजो ज़िक्र पियो अचे। उन में 40 जेके आहिनि से वाक़ियात, पंहिंजो अहकामात जेके मेन यानी थीम्स जेके आहिनि से हुन में बयानु थिया आहिनि। जीअं पंहिंजो छा नालो अशरफ अली थानवी साहिबु पंहिंजे बयानुल क़ुर में नंबर ॾिना आहिनि, पर क़ुर में आहिनि मुफ़सरनि ॻणाया कोन्हनि हिन नमूने सां, पर थानवी साहिबु ॻणाया आहिनि। सो बहरहाल पोइ उन्हनि में अॼु आहिनि। सो हाणे असीं पहुता आहियूं 162 था पढ़ूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इलाहुकुम इलाहुन वाहिद। हाणे तमामु ज़रूरी आहे, तव्हांजो अलाह हिकिड़ो ई आहे, 2 न को 3 न को 5 न को 7 न को 10 न को 15, हिकिड़ो ई आहे अलाह सुब्हानहू तआला जंहिं ख़ल्क़ियो आहे काइनात खे। ॿियनि जी पूॼा करण जी ज़रूरत नाहे का। ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम व इलाहुकुम इलाहुन वाहिदुन ला इलाहा इल्ला हुव। उन खां सवाइ ॿियो को बि कोन्हे अलाह। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्ला हुव, ला इलाहा इल्ला हुव अर रहमान। उहो ई आहे जेको रहमान आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलाह उहो आहे जेको रहमान आहे ऐं रहीम आहे। ॿई यूटेरस सां वास्तो, रहम सां वास्तो। यूटेरस माना रहम माना यूटेरस, ऐं रहम माना मर्सी, जेका माउ खे हूंदी पंहिंजे बचे सां, जेको बचे दानीअ में रखे थी। अलाह ताला पंहिंजा नाला इहा ॿई रहमत जेका रखियईं पंहिंजे लाइ लिखी चयईं। अलाह ताला जब्बार बि आहे, क़हार बि आहे, सभु कुझु आहे, पर रहम जेको आहे सो वसत कुल शइन रहम। उन खां पोइ फरमाए इन्न फी ख़ल्क़िस समावाति वल अर्दि वख्तिलाफिल लैलि वन नहार वल फुल्कि लती तजरी फिल बहरि बिमा यनफ़उन नास वमा अनज़लल्लाहु मिनस समाइ मिन माइन फअहया बिल अर्द बअद मौतिहा वबस्स फ़ीहा मिन कुल्लि दाब्बतिन वतस्रीफ़िर रियाह वस्सहाबिल मुसख्खर बैनस समाइ वल अर्दि लआयातिन लिक़ौमिन यक़िलून। फरमाई हिकिड़ी आयत इहा 164 आयत। हाणे हिन में केतिरियुनि ॻाल्हियुनि जो अलाह ताला फरमाए थी आयतूं जूं निशानियूं आहिनि। उनजो सभिनी जो ज़िक्र कर। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? आसमान जो बनाइण ऐं ज़मीन जो बनाइण। आसमान ऐं ज़मीन ॿ शयूं, हुनजो ख़ल्क़जण, ख़ल्क़ समावात वल अर्द। राति ऐं ॾींहंनि जो बदिलाइण, वख़्तिलाफ़िल लैल वन नहार, कॾहिं ॾींहं नंढा कॾहिं ॾींहं वॾा, कहिड़े नमूने सां सिलसिलेवार। अॼु अधु मिंट वधंदो, सुभाणे 2 मिंट वधंदा, 1 मिंट वधंदो, हिते मिंट अधु मिंट वधण सां पंहिंजो
ख़बर कोन थी पए त वधी हलियो सियारे कीअं अची हलियो कीअं गर्मी, यानी हू हुन में गिड़ी वई, उहो हुन में गिड़ी वई, दाख़िल थी वई। युलिजुल लैल इख़्तिलाफ़ लैल, मुंहिंजो अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ त कीअं हुन में गिड़ी वई ख़बर कोन पई। राति कीअं थी वञे ॾींहं मज़ा, ॾींहं कीअं थो थिए राति मज़ा, हीअं बसि जो ख़बर कोन थी पए, उहो बसि ओचितो वरी राति थी वई हली। मतिलबु त अहिड़े नमूने सां आहिस्ते आहिस्ते तीअं ॾींहं जेके आहिनि से सॼा सियारा ऊन्हारनि में बदिलियो, सियारा पंहिंजो ख़िज़ा में बहार में, सियारो बहार में, बहार पंहिंजे गर्मी में, गर्मी जेका सा ख़िज़ा में, पतझड़ मंझि, त अहिड़े नमूने सां कीअं मौसमूं बदिलजनि थियूं, माण्हू खे महसूसु कोन थिए कहिड़े नमूने सां बदिलजी वई हली। वख़्तिलाफ़ लैल वन्नहार व फुल्क लती तजरी फिल बहर बिमा यनफ़उ नास, ऐं उहे जेके किश्तियूं आहिनि कहिड़े नमूने सां यानी पाणी जो स्टेटस अहिड़ो आहे जो सुई विझबी किनरी त उहा किरी पवंदी, हेठि हली वेंदी, पर हेॾो वॾो आहे, लखे उन जा बार आहिनि, टन अलाए केतिरा आहिनि, उहो हज़ारे टन उन जो बार पाणी ते बीठो आहे मथे। त कहिड़े नमूने सां अलाह ताला मतिलबु काइनात जो हिकिड़ो निज़ाम अहिड़ो ठाहियो आहे, पन ॿड़ी ॿोड़ी पातार में पाहण ताणी तारी तूं, त पोइ हाणे पाण करे थो सघे। तजरी फिलबारी बिमा यनफ़उ नास, ॿेड़ियूं हलनि थियूं इंसान ज़ात जे फ़ाइदे जे लाइ, त हुन में मुसाफ़िरी कनि था। हाणे अॻे ॿेड़ियूं हलंदियूं, हाणे हवाई जहाज़ था हलनि, हाणे पंहिंजो सभु कुझु पंहिंजो माण्हू उॾामनि था, हाणे माण्हू पाण हिते विझी ऐं पंहिंजो उॾामंदो पाण अकेलो बि, हेलीकॉप्टर बि आहिनि वग़ैरह वग़ैरह, माण्हू ख़ुदि बि जेको आहे मशीन विझी ऐं अकेलो उॾामणु शुरू कंदो। हाणे उहा टेक्नोलॉजी अची वई आहे, हुनजो ज़िक्र कयो पंहिंजो बर्नार्ड शॉ पंहिंजे बैक टू मैथ्यू ज़ीला उन ड्रामो लिखियो, उन मंझि ॼण 100 साल अॻु में, उन मंझि ॿुधायो आई त पंहिंजो अहिड़े नमूने सां का शइ रखबी हिते, ऐं पोइ माण्हू पाण हिकिड़े हंधा जिते वञणु चाहे उते उॾामी वेंदो हलियो, पर हुनजी स्पीड कहिड़ी हूंदी, केतिरे वक़्तु किथे पहुचंदो। पर हाणे महाराज जो ज़िक्र बि ॼण इन माना में त हिकिड़े लम्हे में, हिकिड़े लम्हल बसर किथां किथां आसमान रसूल पाक सलाहु पंहिंजो 7 आसमाननि तां मोटी आयो त अञा दरवाज़ो खुड़कियो पिए, त मतिलबु त हिकिड़ो टाइम फैक्टर जेको आहे सो ॿिया काइनातुनि में ॿियो आहे, हिते ॿियो आहे, उहो कीअं हिकिड़ो जमूद थो थी वञे टाइम जो, कहिड़े नमूने सां थो थिए, त इहे सभई ॻाल्हियूं जेके आहिनि से अलाह हाणे असांखे पधरियूं करे ॾेखारे पियो। वख़्तिलाफ़ लैल वन्नहार वल फुल्क लती तजरी फिल बहर बिमा यनफ़उ नास, यनफ़उ नास हाणे हिते बकर में वमा यनफ़उ नास फयमकुस फिल अर्द, सूरत राद में जेका शइ नफ़े वारी इंसान जे लाइ आहे उहा धरती ते रहंदी, जेका यज़हब जफ़ा जुफ़ा जेको आहे उहो वेंदो हलियो, जेको पंहिंजो रुॻो फीण जेका आहे गजी आहे, जेका बेकार शइ आहे, जंहिंमां को इंसान ज़ात खे नफ़ो न आहे, डिनोसार मां को नफ़ो कोन इंसान खे, जेसिताईं को नफ़ो हुयो हुनजे मौजूदगी जो काइनात खे, तेसिताईं हुनखे रखियो अलाह सुब्हानो ताला, जॾहिं ख़तमु करणो त ख़तमु करे छॾियईंसि, हाणे उहो वियो हलियो, त हाणे माण्हू चए डिनोसार था कनि, ख़बर न आहे छा हो, केॾांहुं हुयो, केतिरो वक़्तु केतिरा मिलियन साल अॻु में हुयो, असांखे ख़बर न आहे, पर बहरहाल उहो त अहिड़े क़िस्म जूं ॿियूं शयूं जेके आहिनि से एक्सटिंक्ट थी वञनि, ग़ैर मौजूदु ख़तमु थी वञनि, उहो अलाह ताला जी हिकिड़ी कुदरत जो निज़ाम आहे, जेका शइ नफ़ो नथी करे। हाणे बगड़ गिदड़ जे असांजे मुल्क में घणा हुआ, सूर घणा हुआ, जानवर जेके पखी पखण ही हू तमामु घणा हुआ, उहे सभु माण्हुनि मारे छॾिया, शिकार वारनि हिन हुननि, हाणे मतिलबु उन्हनि ते इल्ज़ाम ॾेई सघिजे थो त भई हिननि माण्हुनि मारिया, पर पोइ अहिड़ी मतिलबु हालात अहिड़ियूं बदिलजी वियूं, मोटरूं साइकिलूं ही फलाण छा अलाए छा छा अची वियो, हू जानवर वीचारा एक्सटिंक्ट थी विया हलिया, न हाणे को बगड़ आहे, न को गिदड़ आहे, न को शींहुं आहे पाण वटि सिंध मंझि, इहे अॻु में सभई अहिड़ा क़िस्म जा जानवर हूंदा हुआ पाण वटि वग़ैरह वग़ैरह। सुभाणे मां यनफ़उ नास फयमकुस फिल अर्द, जंहिंमें इंसान ज़ात खे फ़ाइदो आहे उहो धरती ते रहंदो। बहरहाल वल फुल्क लती तजरी फिल बहर बिमा यनफ़उ नास वमा अनज़ल अल्लाहु मिनस समाए माअन, ऐं जेको पाणी मोकिलियूं था असां आसमान वञा, उन वञा छा थो थिए, फ़अहया बिहिल अर्द बाद मौतिहा, पोइ जंहिंसां ज़मीन जीअरी थी थिए हुनजे मरी वञण खां पोइ, धरती ॼण मुई पई आहे, सुकी पई आहे, ठोठ थी वई आहे, हुन में को सिलो कोन्हे, को कान्हे,
वरी बारिश ओचिती थी पवे त हुन वञा ओभर थी उभिरे, खुंबियूं थियूं उभरनि, ॿिया नबातात थियूं उभरनि, ऐं पंहिंजो ॿिज छटिजे थो त उहो फसल था थियनि, बाग़ था रखिजनि, पाणी थो अचे, ज़ाहिर आहे उहो पाणी आसमान मां ई अचे थो। हीउ जेको साइकिल आहे पाणी जो, समुंडनि वञा बाफ़ थी मथे उभिरे, ककर ठहनि था समुंडनि वञा, पोइ मतिलबु त पोइ वसे थो, पोइ वरी वापसि वञनि थो समुंड मंझि, ॿियो के ज़मीन में थो वञे। त अहिड़े नमूने सां हिकिड़ो साइकिल आहे पाणी जे अचण जो। बस फीहा मिन कुल दाबतन, पकिड़े छॾिया अलाह ताला पंहिंजो धरती ते सभु जानवर, इंसान बि सॼी धरती ते हाणे पहुची विया आहिनि हलिया, वींदे नॉर्थ पंहिंजो कुतुब जेको आहे, ॾखिण कुतुब, उत्तर कुतुब, जिते सख़्तु सर्दियूं, जिते इंसान जो रहणु मुश्किल, उते बि हाणे माण्हू पहुची विया आहिनि, रहनि पिया पंहिंजो सभिनी इलाइक़नि में। बस फीहा मिन मिन कुल दाबत, दाब माना जानवर, दाबत उहो बि आहे जेको हज़रत सुलैमान अलैहिस्सलाम जी लठ खाई वेलियो, उहो बि दाबत, यानी जेको अछो अछो थो थिए, छा चइबो आहे, अछी कील, वाइट एंट, ओॾो ई जंहिंखे थो चइजे सिंधी में, ओॾो ई वाइट एंट, हज़रत सुलैमान जी लठ खाई वेली त उहो किरी पियो त ख़बर पइजी वई जिन्हनि खे त हमरा गुज़ारे वियो हलियो। त पोइ इहो दाबत, पर हू दाबतुल अर्द जेको सूरत नमल में जंहिंजो ज़िक्र आहे, जेको ईंदो आहे या अची चुको आहे, जेको काफ़िर खे काफ़िर ऐं मोमिन खे मोमिन हुन निरार ते लिखंदो, दाबतुल अर्द जेको उहो कम्यूनिकेशन सिस्टम आहे या छा आहे, कहिड़ी नमूनो आहे, जो हाणे हिते निरार ते लॻाईंदा, बाबा तूं वायरस में आहे, तोखे कान्हे का, तूं हल, तोखे डिज़ीज़ आहे, तुंहिंजो टेम्परेचर हेतिरो आहे, उहो ईअं करे कन में विझी किथे, इहो सभई हाणे कनि था पिया। त इहे दाबतुल अर्द आहिनि, तुंहिंजो पोइ ख़ुदा खे ख़बर छा माना आहे, पर पोइ माण्हू पंहिंजो अकुलु हलाईंदो त माना सम्झ में ईंदी। त हिते बस फीहा मिन कुल दाबत, हर क़िस्म जा दाबत, असीं बि दाबत आहियूं, इंसान बि जानवर आहे, जान वारो, यानी साह वारो आहे, यानी साह खणे थो, ज़िंदगी में अथसि त उहो जानवर आहे, साह वारो आहे, एनिमल किंगडम सां वास्तो आहे असां सभिनी जो। त असीं सभई एनिमल आहियूं, पर इंसान जो बहितरीनु एनिमल, इंसान खे अलाह ताला ख़लक़ियो पंहिंजो करे, त ख़लक वतीम बिस्मिल्लाह रहमान रहीम वतीन व ज़ैतून व तूर सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़ल इंसान फ़ी अहसन तक़वीम, बहितरीनु तक़वीम में ठाहियईं, पर रददाहु असफल साफ़रीन, पोइ असां ई आहियूं जेके इंसान ज़ाति मलाइकनि खां मथे, ऐं असां ई इंसान आहियूं जेके बुछड़ा, जेके हिटलर जहिड़ा, जेके नेतान्याहू जहिड़ा, जेके ओबामा जहिड़ा, जेके ट्रम्प जहिड़ा, लाहौल वला क़ुवत इल्ला, सॼी धरती अहिड़नि बुछड़नि माण्हुनि सां भरी पई आहे, ऐं चङनि माण्हुनि सां धरती काइनात जेका सां भरी पई आहे। पर पाक पनाह में रखे अहिड़नि ज़ालिमनि जे ज़ुल्म खां, ऐं हुज़ूरी ऐं पंहिंजो सोबत हासिलु थिए उन्हनि माण्हुनि सां जन जे दिलि में चङाई आहे, जेके धरती ते चङाई पखेड़ीनि था पिया, अलाह ताला उन्हनि खे वधाए, ऐं उहे जेके ज़ालिम आहिनि उन्हनि खे अलाह ताला दमरहुम कुल ज़ालिम या रब। वमा अंज़लल्लाहु मिनस समाइ मिन माइन फअहया बिल अर्द बअद मौतिहा वबस्स फीहा मिन कुल दाब्बतिन वतसरीफिर रियाह, ऐं हवाउनि जो हलणु, वसहाब, जेके ककरनि खे बि खणी थियूं हलनि, ककरनि खे बि हलाइनि थियूं, अलाह ताला ककर कीअं था हलनि हवा ते, वसहाबिल मुसख़र बैन समाइ वल अर्दि, सहाबनि खे ककरनि खे कीअं अलाह ताला मुसख़र कयो आहे, त हिते वसिजांइ हुते न वसिजांइ, हिते वसिजांइ, हिते हिन ज़रे में आहे हुन ज़रे में कोन्हे को। असां बि हूअं त ख़बर कोन पवंदी हुई, पर पंहिंजो बुरनाई में हुआसीं त पोइ असां ॾिसंदासीं हिते पंहिंजो लीको थी हलियो, हिन पासे मींहुं आहे हुन पासे आहे कोन को, हेतिरो। ऐं अक्सर ईअं थींदो, उन ई साॻी जाइ ते वरी मींहुं पवंदो, हिन पासे आहे हुन पासे कोन्हे। त पोइ इहो तसरीफ़ आहे वसहाबिल मुसख़र बैन समाइ वल अर्द, आसमान ऐं ज़मीन जे विच में सभु शयूं मुसख़र कयो अलाह ताला, ऐं मींहुं बि मुसख़र कयो आहे इंसान ज़ाति लाइ। अलाह आयात लाइ माना बेशक ज़रूरु इहे आयतूं आहिनि, लिक़ौमी याक़िलून, जिन खे अकुलु आहे, जेके बेअकुल आहिनि, अबोझ आहिनि, बेसम्झ आहिनि, सफ़ा चट खाते जा,
मूंखां ई वधीक उहे जेके आहिनि से सम्झ न को अकुलु न को साञे त भई अलाह ताला जी काइनात ख़लकी आहे, छाला ख़लकी आहे, सोच न को वीचार जे बसि असीं आया आहियूं खाइण पीअण जे लाइ, पर मरी वेंदासूं मिड़ी छुटासूं, बसि ख़तमु आहे ॻाल्हि। जे के जीअनि था खाइण कान, के खाइनि था जीअण कान। Some people live in order to eat. They have nothing else to do. They are kal an'am aw ashaddu kharab. उन खां वधीक बुछड़ा, ढोरनि खां वधीक बुछड़ा, रुगो खाइण ते पूरा, रुगो पैरनि ते पूरा, जुती कहिड़ी वठूं, पासपोर्ट कहिड़ो वठूं, पंहिंजो ॾाढी कहिड़ी रखूं, फलाण कहिड़ो कयूं, हीअ कयूं हू कयूं, पंहिंजो खाइण पीअण जे लाइ ज़िंदगी सॼी आहे बसि। पंहिंजो साईं अलामा काज़ी साहिबु चयो त फरमायो त पंहिंजो माण्हू खे वञी छॾियो मार्केट जे विच में, ॾिसो त कहिड़े दुकान ते थो वञे, मिठाई जे दुकान ते थो वञे, की जूतनि जे दुकान ते थो वञे, की कपिड़नि जे दुकान ते थो वञे, की सेकेंड हैंड किताबनि जे दुकान ते थो वञे, कहिड़ो दुकान ते हुनजो फ़िक्रु सोच वीचार जी सॼी ख़बर पइजी वेंदी त हू कहिड़ी शइ जो आशिक़ु आहे, कहिड़ी शइ हुनखे वणे थी, कहिड़ी शइ पसंदि आहे, कहिड़ी शइ नापसंदि आहे हुनखे। त इंसानु जेको आहे सो रुगो हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो त मैन शल नॉट लिव बाय ब्रेड अलोन। शैतान खे चयईं, शैतान चयसि त हीअ सॼो तूं हीअं टिप ॾिए हीअ कर हूअं कर, मुंहिंजो चयो मटि शैतान चयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे। गॉस्पल्स में इंजीलन में हीअ ॻाल्हि आहे, जिन वारो कर हीअं कर त हीअ सॼी तुंहिंजे लाइ मानी थी वेंदी हली न, तूं हेॾो खाइजांइ पीजांइ मौज कजांइ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम शैतान खे चयो भॼ मोलाई, पंहिंजो मैन शल नॉट लिव बाय ब्रेड अलोन, माण्हू रुगो पंहिंजो मानी जे लाइ ज़िंदा कोन्हे, मानी खां सवाइ रूहानी ताक़त खपे, रूहानी पंहिंजो छा चइबो खाधो खपे, ताम जेको आहे सो रूहानी खपे, रुगो पेट भरे ऐं पंहिंजो काकूस में वञी ऐं ॿई शयूं हिन पासे हुन पासे पंहिंजो उछले अचे वियो, इन सां कोन्हे ज़िंदगी रहणी। इंसान खे फ़िक्रु खपे, सोच खपे, वीचार खपे, रूहानियत खपे, जेका अलाह ताला वटां मुयसरु थींदी। सां घणे खाइण सां, घणे पहिरण सां, घणे चोड़ण सां, घणे मारण सां कान्हे, घणे ॾिसण सां आहे, घणे वायसण सां अखियूं इस्तेमालु कजनि, ॿुधजनि, कननि खे इस्तेमालु कजे, दिलि खे इस्तेमालु कजे, क़ल्ब खे इस्तेमालु कजे, इन सां आहे चङाई जेका आहे सभु। त बहरहाल आयात लिक़ौमी याक़िलून, अक़ुल वारनि टे शयूं अलाह ताला चयो मूं तव्हांखे ॾिनियूं आहिनि, हिकिड़ो अखियूं ॾिसण जे लाइ, कन ॿुधण जे लाइ, ऐं दिलि सोचण वीचारण जे लाइ, ऐं पंहिंजो अलाह ताला जे निज़ाम काइनात खे सम्झण जे लाइ। त जीअं तव्हां अक़ुल वारा थियो, तक़वा वारा परहेज़गार थियो, मुफ़्मन थियो, मुस्लमान थियो, पर काफ़र थींदो त ख़ैरु आहे, विझंदोसांव जहन्नम जे, पोइ हुते पियो वेठा बरूणियूं कजो, कुते वांगुरु वेठा ढूंगार जो, पंहिंजो बाकार जो, बकरनि वांगुरु पंहिंजो वेठा बक बक कजो, पोइ हुते बचाइण जी कोशिशि कजो। भई इहो कमु असां तयारु करे रखियो आहे, असांजे लाइ मिड़ी ख़ैरु आहे। हाणे उन खां पोइ इहा थी 164 आयत जेका असां पढ़ीसूं। वरी बि हाणे वमिन नास, अलाह ताला फरमाए थो त माण्हुनि में के अहिड़ा आहिनि, कहिड़ा आहिनि, वमिन नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादा, के अहिड़ा आहिनि जेके माण्हुनि खे अंदाज़ करे, यानी नद माना हिकु जहिड़ो बराबरि, अलाह ताला जे बराबरि। हिन हज़रत ईसा अलाह खां बि भलो आहे, सम्झो, बकौल माज़ल्ला, बकौल उन्हनि जे, छो जो अलाह ताला रिटायर करे छॾियो, माठ कयो, चुप कयो वेठो आहे, हुनजो पुटु जेको आहे सॼी काइनात खे वेठो हलाए। हाणे ॾिसो अकुल माण्हू जो, त चए थो के माण्हू आहिनि जेके माण्हुनि खे बराबरि था कनि, बराबरि कनि बाक़ी अलाह खां मथे था कनि। नास में यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदाज़न युहिब्बूनहुम, पोइ जेके ठाहिनि था भितर पथर ही हू जेको अलाह जेके ठाहिनि था, उनखे अलाह खां वधीक था भाइनि, अलाह खां बि वधीक उनखे था भाइनि। हाणे असां वटि बि आहिनि के माण्हू जेके फलाणे हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाब सॻोरे खे चवंदा हीअ अलाह खां बि भलो आहे, सभिनी नबियनि खां बि भलो आहे, पर उहो अलाह वॾो जेको आहे उन खां बि भलो आहे, छो जो सॼी काइनात उहो थो पियो हलाए। लाहौल वला इहो सॼो जेको ख़्यालु आहे पंहिंजे ईसाइनि जो। त हाणे अहिड़ा माण्हू धरती ते आहिनि, अकुलु उन्हनि जो जेको आहे सो अलाए किथे आहे। नास मन यत्तखिज़ मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम,
कहुबिल्ला अहिड़े नमूने सां उनखे उन्हनि अंदाज़नि खे उन्हनि खे जेके शरीक था कनि उन्हनि खे अहिड़ो बनाइनि उनखे अहिड़ो था पसंदि कनि उन सां अहिड़ी मोहबत था कनि जो अलाह खां वधीक मोहबत था कनि कहुबिल्ला वलज़ीन आमनू अल्लाहु सल्ली अला सय्यिदिना पर जेके ईमान वारा आहिनि उहे छा था कनि अशद हुब्बन लिल्लाह उन्हनि जी हुब जेका आहे वधीक शदीद आहे अलाह जे लाइ वलो यरल लज़ीन ज़लमू जेकॾहिं तूं हूंदा ॾिसी उन्हनि ज़ालिमनि खे जेके अलाह सां शरीक था कनि ॿियनि खे ऐं अलाह खां वधीक उन्हनि खे भाइनि था उन्हनि खे जेकर हूंदा तूं ॾिसी वलो यरल लज़ीन ज़लमू जेकॾहिं ॾिसनि हूंदा जेकॾहिं उहे ॾिसनि वलो यरल लज़ीन ज़लमू इज़ यरोनल अज़ाब जॾहिं अज़ाब ॾिसंदा तॾहिं जेके इहे ज़ालिम ॾिसनि हूंदा पंहिंजी हालत अनल कुवत लिल्लाह जमी आहे कुवत ताक़त सघ सॼी अलाह जे हथ में आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम काइनात कोन थो हलाए न को फलाणो माण्हू न को फलाणो भितर न को फलाणो पथर न को फलाणो पंहिंजो बुत लात न को उज़ा न को मनात तो काइनात हलाए अलाह ताला आहे सॼी कुवत उनजी आहे ताक़त सॼी सघ काइनात खे सिज खे उभारण वारो लाहिण वारो काइनात खे हलाइण वारो उभारण वारो तव्हांखे जीआरण वारो मारण वारो सॼो अलाह आहे सॼी कुवत अनल कुवत लिल्लाह जमी आहे सभु कुवत अलाह खे आहे वन अलाह शदीदुल इक़ाब बेशक अलाह ताला बदिलो बि ठीकु ठाक करे वठंदो ठोके वॼाए वठंदो जॾहिं जेको काफ़र हूंदो उन सां शिदत पंहिंजो गफ़ूर बि आहे रहीम बि आहे पर शदीदुल इक़ाब बि आहे जेको सूरत मोमिन जे शुरू में आहे त पंहिंजो अलाह ताला तमामु शदीदुल इक़ाब सख़्तु अक़ूबत करण वारो सख़्तु बदिलो ॾियण वारो आहे जेकॾहिं काफ़र खे ऐं मोमिन खे चङी तरह सां पंहिंजो बदिलो ॾियण वारो आहे जन्नत जो इज़ तबर लज़ीन तुबिऊ मिन लज़ीन तबऊ वरा अवुल अज़ाब तक़तअत बिहिमुल असबाब जॾहिं बेज़ार थींदा तबर लज़ीन तुबिऊ उन्हनि खां जंहिंजी इताअत कंदा हुआ उन खां जॾहिं बेज़ार थींदा मिन लज़ीन तबऊ वर अवुल अज़ाब ऐं जॾहिं ॾिसंदा पंहिंजो अज़ाब अखियुनि सां उन वक़्तु जेकर हुन ॾिसनि तक़तअत बिहिमुल असबाब सभु असबाब जॾहिं हुनजा कटिजी वेंदा सभु लाॻापा तालुक़ हुननि जा कटिजी वेंदा तॾहिं जेकर हुन ॾिसनि उन्हनि खे तॾहिं कहिड़ी हालत आहे हुननि जी जंहिंखे पूॼनि था उन्हनि जी हालत कहिड़ी आहे ऐं पाण संदुनि हालत कहिड़ी आहे जेकर ॾिसनि अज़ाब जे वक़्तु ॾिसंदा उहो इनशा अलाह आमीन وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم चवंदा पोइ छा उन वक़्तु त जेके उन्हनि जे पोयां था लॻनि हीअं लात जे मनात जे ओज़ा जे फलाणे जे टीरे जे मटीरे जे हज़रत ईसा अलैहिस्सलाम मतिलबु त उहो त नबी सालिहनि मथां आहे पर मतिलबु त ॿिया जेके असाब सॻोरा चङा ई हू जेके चङा आहिनि उन्हनि जे पोयां उनखे ख़ुदा था सम्झनि उनखे अलाह खां वधीक था सम्झनि उहे जेकर हुन ॾिसनि त उनखां बरात कंदा असां तव्हांखे कोन पूॼा कंदासीं त पर हू लो अन लना करतन जेकॾहिं असांखे मोकिलियो वञे पोइ ते जेकॾहिं हिकिड़ो वियो मोकिलियो असांखे गिव मी एनदर चांस जेकॾहिं ॿी चांस असांखे हुन मिले लो अन लना करतन फनतबर्रा मिनहुम त हूंदा असीं हिननि खां बरी थियूं हिन खां असीं पंहिंजो बेज़ारी हुन ॾेखारियूं असीं हुन सां को वास्तो न रखूं कमा तबर्रऊ मिन्ना जीअं हाणे क़यामत ॾींहुं चवंदा हाणे असां सां बेज़ारी था कनि जेकॾहिं असांखे मोटायो वञे धरती ते त असीं हुननि खे हुन बेज़ारियुनि खां बेज़ारियूं ॾेखारियूं न वरी तव्हांखे जे मोटायो वञे बि त बि वरी त हिननि खे ई पूॼींदो भितर खे पथर खे काठ खे घोड़े खे गॾ खे गाबे खे नांग खे बिछूं खे पंहिंजो गऊं खे सूअर खे ऐं पंहिंजे बांदर खे बोरड़े खे सभिनी खे पूॼींदो वरी बि साॻिया जेके जिन खे हीअं था पूॼो तव्हांजो लक्षण इहा ई आहिनि जो पूॼे हू जेके अहिड़ा अख़लाक आहे तव्हांजो وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا असांखां बरात असांखां बेज़ारी था ॾेखारियूं तीअं असीं बि हुन उन्हनि खां बेज़ारी ॾेखारियूं
कदालिक युरियुमुल्लाहु अमालहुम। अहिड़े नमूने सां उन्हनि खे ॾेखारिया वेंदा संदनि अहमालनि जा नतीजा, जेको अहमाल कयाऊं उन्हनि जा नतीजा अलाह ताला उनखे ॾेखारींदो। सूरत तौबा मंझि 3 दफ़ा केतिरा दफ़ा आहे त अलाह सयरा, अलाह ताला तव्हांजा अमल ॾिसे थो ऐं मोमिन ॾिसनि था, रसूल ॾिसे थो तव्हांजा अमल, तंहिं करे तव्हांजा अमल तव्हांखे ॾेखारिया वेंदा त वमन यामल मिसकाल ज़रतिन ख़ैरन यरह वमन यामल मिसकाल ज़रतिन शर्रन यरह। वरी ॾेखारिया वेंदा तव्हांखे ज़रो जेको चङाई जो कयो हूंदव उहो बि तव्हां उते ॾिसंदव, उनजो नतीजो बि ॾिसंदव। जेका बुछड़ाई कई हूंदव उनजो ज़रो जेतिरी बि उनजो बि नतीजो तव्हां ॾिसंदव ऐं उनजो बि एवज़ तव्हांखे उते ॾियणो पवंदो। माफ़ी वठो, हींअर वक़्तु अथव पंहिंजा जंहिंजो ॿार तव्हां ते आहे उहे ॿार हींअर ई लाहियो, जेकॾहिं उते उहे ॿार ॾुखिया थींदा। وقال الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا كذلك يريهم الله أعمالهم حسرات। हसरत वांगुरु ॾिसंदा अहिड़ा चवंदा काश ईअं न करियूं हा। हसरत इहा आहे, हसरत इहा आहे वक़्तु गुज़री वियो हलियो, हाणे उहो कर, यू कैनॉट ब्रिंग इट बैक, यू कैनॉट अनडू इट, यू कैनॉट रीडू समथिंग बेटर देन दैट। उन खां वधीक उहो जेको वापसि अचे खीरु जेको ॾुही छॾियो सो थड़नि में वापसि नथो वञी सघे, जेको खीरु हेराए किराए छॾियो पट ते उहो वरी चूंडे नथो सघिजे, विझी बोतल में नथो सघिजे। सम्झो अहिड़े नमूने सां हसरत थींदी जेके अमल बुछड़ा कयव ऐं जेके न मञव अलाह ताला जा अहकामात, उहो उन ॾींहुं तव्हांखे हसरत थींदी त काश हुन ईअं न करियूं हा। काश करण सां उन वक़्तु कहिड़ो फ़ाइदो आहे। وأعمالهم كذلك يريهم الله أعمالهم حسرات عليهم। हसरत थींदी उन्हनि जे लाइ, हैरान परेशान, हे काश ईअं न करियूं हा। وما هم بخارجين من النار। न को उन्हनि खे कढियो वेंदो जहन्नम जे बाहि मज़ा। या अय्युहन्नास। हाणे 168 आयत आहे। हे इंसान ज़ात खे मुखातिब आहे। या अय्युहन्नास कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यबा। हलाल ऐं तय्यब खाओ, पाक। हलाल माना उहो जेको अलाह ताला वटि तव्हांखे प्रोहिबिटेड न आहे, माना न आहे थियल, उहो तव्हांजे लाइ हलाल आहे। पर हलाल शयूं उहे आहिनि जेके तय्यब आहिनि, यानी पाक आहिनि। पाक आहिनि माना हाणे हिकिड़ो खीरु आहे ख़राबु थी वियो हलियो, हाणे उहो पाक न रहियो, या मसलन पंहिंजो गोश्त आहे उहो हलाल हो पर ख़राबु थी वियो हलियो, हाणे खाईंदो त पेट में सूरु थींदो, मतिलबु ख़राबु का बि शइ थी वरी उहा तय्यब न आहे। ऐं तय्यब उहा आहे जेका पाक आहे, पाक शइ उहा आहे पंहिंजो जेका रिज्स न आहे, जेका नजिस न आहे, ॿई हुन मंझि उहा पाक शइ आहे। पाक अनाज सभु पाक आहिनि, गोश्त फलाणा फलाणा पाक आहिनि, फलाणा फलाणा नापाक आहिनि, पर ढगी तव्हां वरिती उहा पाक आहे बज़ात ख़ुदि, पर हराम जे पैसे मां वरितव उहा बि जेका नापाक थी वई, उहा बि रिज्स आहे, उहा बि नजिस आहे, उहा बि हलाल न आहे। मतिलबु पर तव्हां माण्हुनि खे ख़बर न आहे, उहे खाराईंदव त उहे खाईंदा वीचारा, उन्हनि खे कहिड़ी ख़बर, पर तव्हांखे उनजो को बदिलो कोन मिलंदो, उहो तव्हांजे लाइ हलाल न आहे। जेके हराम जा वरितव लख रुपया ॾेई, ज़ुबही उज़ाहे जे लाइ करोड़ रुपया ॾेई त हीअ आउं वठां रिया जे लाइ, रिया अन्नास जे लाइ, उहा क़बूल न आहे अलाह वटि। भई वठो वञी आराम सां, कहिड़ी शोहरत ऐं रिया ऐं ॾेख ऐं हराम जे पैसे में जा अलाए कंहिंजा पैसा माल फुरिया अथव, उन में वठो, एतिरो पैसो तव्हां वटि अचे किथां थो। त हलाल ऐं तय्यब खाओ। इंसान ज़ात खे मुखातिब। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी शरीयत में हलाल ऐं हराम वाज़े थिया, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी शरीयत में हलाल ऐं हराम वाज़े थिया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत में हलाल हराम वाज़े थिया, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में हलाल हराम वाज़े थिया। हाणे असां वटि वाज़े आहिनि, हीअ शइ हलाल आहे, हीअ शइ हराम आहे। बाक़ी जेके मुबाह आहे, जेका फलाणा आहे फलाणा आहे फलाणा, उहो जेको जंहिंमें शक आहे उन खां पासो कजे सुठो आहे। पास जी शक आहे, ख़बर न आहे त हुनखे स्टे अवे फ्रॉम इट,
Why do you have to eat something which you don't think is halal, which you are in doubt about? Don't go. يا أيها الناس كلوا مما في الأرض حلالا طيبا ولا تتبعوا خطوات الشيطان. خطوات में विख ऐं क़दम आहे, यानी पेर हिकिड़ो माण्हू खणंदो ॿियो कंदो, पर ॿिनि पेरनि जे विच में जेका थींदी सा थींदी विख, उहो थींदो ख़ुतवात, उहो थियो क़दम. शैतान जे क़दमनि ते न हलो, क़दम हिकिड़े क़दम हर हिकु क़दम ते क़दम, या शैतान जे विखुनि ते न हलो. ॿई ॻाल्हियूं माना इहा ई आहे. साॻी आहे त शैतान जे चए ते न हलो, शैतान जे तरीक़े ते न हलो, शैतान जे रस्ते ते न हलो. इहे सभई ॻाल्हियूं मानाऊं साॻियूं आहिनि. ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. बेशक उहो तव्हांजो पको दुश्मन आहे. दुश्मन खे दुश्मन करे वठो, दुश्मन खे दोस्त करे न वठो. ला तत्तखिज़ू यहूद वन्नसारा औलिया औलिया बादिन बिबादिन. उहे बि ख़ुतवात शैतान वांगुरु आहिनि, तव्हांखे भुलाईंदा, तव्हांखे गुमराह कंदा. शैतान जे पोयां न लॻो. इन्नो लकुम अदुव्वुम मुबीन. पधरो दुश्मन आहे तव्हांजो, पधरो दुश्मन. तव्हांखे ख़बर आहे दुश्मन आहे. तव्हांजे ॾाॾे खे कढराईं जन्नत वञा विझराईं, ॿाहिरि धरती ते उछलाईं, हाणे वेठा मुंहुं ॾियो, पर तव्हां मञो कोन था, तव्हां वरी बि लॻो तव्हांजे तए ते. उहो शैतान जेको आहे तव्हांखे चए थो हीअ बुछलाई हीअ अख़्तियार कर. वञो वमा उबरियो नफ़्सी न नफ़्स अमारतुन बिस्सूअ इल्ला मा रहम रब्बी. हिते बि शैतान जेको आहे तव्हांखे अमल करे थो त वारो कर हीअ बुछलाई जो कमु. सूअ अवल फश ऐं फ़श जो कमु. फ़श सुठी, जेके मतिलबु त उघाड़ियूं औरतूं ही हू, उहा ॻाल्हि असांखे ॾाढी वणे थी. हुन ॾांहुं इशारो भई हीअ कर, ओघड़ जन्नत में कढियईं, ओघड़ पंहिंजी ढकियो. औरतुनि खे बि असांजे मुस्लमान औरतुनि खे खपे त पंहिंजो जिस्म जेको आहे सो ढकीनि, जितां ओघड़ जे इंसान जो जेको आहे सो तवजो वञे हलियो, शहवत वधी वञे हली. इहे जिस्म जा उज़वा जेके बज़ाहिर जिन सां माण्हू त मतिलबु उहे ढकणु घुरिजनि. या औरत आहे इहो सूरत पंहिंजे अल हराफ़ में अलाह ताला चयो पंहिंजो ईअं न कयो शैतान तव्हांखे ईअं कढराए जन्नत वञा जीअं तव्हांजे अबे खे कढराईं, ॾाॾे खे, हवा खे ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे. तीअं उनजे चए ते न हलो. हाणे असांजूं मुस्लमान औरतूं आहिनि, हिते उघाड़ा, हिते उघाड़ा, हुते उघाड़ा, हुते उघाड़ा. हिंदुस्तान जूं मुस्लमान औरतूं वेचारियूं पाईनि इहे छा चइबो आहे साड़ी, उहो पुठा उघाड़ा, धुन उघाड़ो, पेट उघाड़ो, लाहौल वला कुवत, बाज़ू उघाड़ा, शहवत मर्द जी जेका असां तयारु, लाहौल वला कुवत. या अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल अर्दि हलालन तय्यिबन वला तत्तबिउ खुतुवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन. इन्नमा यअमुरुकुम बिस्सूइ वल फ़हशाइ वअन तक़ूलू अलल्लाहि मा ला तअलमून. ऐं शैतान तव्हांखे आमादा करे थो त तव्हां उहा ॻाल्हि चओ या उहा ॻाल्हि करियो जेका अलाह ताला तव्हांखे न चई आहे. शैतान जो कमु इहो आहे तव्हांखां उहो कमु कराए, उहो कमु चवराए, उहे ॻाल्हियूं चवराए जेके अलाह ताला न चयूं आहिनि. पंहिंजो उन ॻाल्हि ते लॻाल पिया हुजो. सभु कमु पाकिस्तान में, सिंध में, मुस्लमाननि जे इलाइक़नि में हाणे उहे थियनि था जेके शैतान हुनखे हुकुम थो करे पियो. وَإِذَا قِيلَ لَهُمُ اتَّبِعُوا مَا أَنزَلَ اللَّهُ قَالُوا بَلْ نَتَّبِعُ مَا أَلْفَيْنَا عَلَيْهِ آبَاءَنَا أَوَلَوْ كَانَ آبَاؤُهُمْ لَا يَعْقِلُونَ شَيْئًا وَلَا يَهْتَدُونَ. जहिड़नि खे चयो वञे थो त अलाह जी इताअत करियो, तरीक़ो जेको अलाह ॾसियो आहे हुन ते हलो, जेको अलाह ताला नाज़िल कयो मा अंज़लल्लाह. त हू चवनि था कालू बल नतबियो मा अल्फ़ैना अलैहि आबाना, पर असीं उन ते हलूं था जिन ते असां पंहिंजे अबनि ॾाॾनि खे हलंदे ॾिठो आहे, असीं उन ते हलूं था. अलाह ताला फरमाए थो अवलो कान आबाहुम ला याक़िलून शयन वला यहतदून. भले त हुननि जा अबा ॾाॾा पंहिंजो अकुलु न हुजे उन्हनि खे ऐं हिदायत ते न हुजनि त बि उन रस्ते ते हलंदा. ऐं जेको असां नाज़िल कयो आहे, जेको हिदायत जो रस्तो आहे,
जेको अकुल जो रस्तो आहे उहो ई वठण खां इनकार था कनि। हाणे इहे थी वञी 170 आयत ताईं असां पढ़ियोसीं। हाणे हिते असीं वक़फ़ो कयूं था इनशा अलाह आमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत नूह अलैहिस्सलाम खां वठी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत मूसा अलैहिस्सलाम इसहाक़ याक़ूब अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां वठी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं जेके पैगम्बर आया, या अल्लाह त उन्हनि ते सभिनी ते सभु त उन ते सलातूं, उन्हनि ते दुरूद, उन्हनि ते सभु मोकिल ऐं उनजे मुहाबे असां काइनात में सुख कर, शांती कर, पंहिंजो चङाई कर, बीमारियुनि खे वबाउनि खे कढ असां वटां। रब पाक पंहिंजो रहम कर धरती वारे ते साइम सदाई करी मथे सिंध सुकार, पाकिस्तान ते सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी, सॼे जहान खे आबाद कर, चङाई ऐं हठीलनि खे मुतकबरनि खे ज़ालिमनि खे दम मरो या रब कुल ज़ालिम दम मरो कुल ज़ालिम। इहो बि असांजे तरफ़ां भले हुजे ई। जीअं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे 71 नंबर सूरत में आहे, आख़िर में ज़ालिमनि खे दब जेको वणी सो करीनि। असांजो वञे कोन को, पर पंहिंजे ज़ईफ़नि ते, हीननि ते, मुस्लमाननि ते, मोमिननि ते, इंसान ज़ात जेका तो ख़लक़ी आहे, जेके हीना आहिनि, जेके ज़ईफ़ आहिनि, जेके कंहिंखे ज़ुल्म नथा कनि, उन्हनि ते तूं पंहिंजो रहम कर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि अहल बैत अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। ला इलाहा इल्लल्लाह।